जजिस बाबत ऑडियो लीक जी जांच कंदड़ 3 रुकनी कमीशन सुप्रीम कोर्ट के तफ़सीली फैसले ताईं कार्रवाई रोके छड़ी। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा की सरबराही में 3 रुकनी कमीशन जो इजलास। अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट जो कमीशन के कम का रोकण वारो ऑर्डर पढ़ी बुधायो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾे चयो त जज के पैसा ॾियण की गाल थी रही है, पर जांच करण ते स्टे अची वञे थो। जांच थींदी त सब खबर पइजी वेंदी त ऑडियोस असली आहिनि या न। बिना कंहिं नोटिस जे जांच कमीशन के कम का कीअं रोके सघिजे थो। असां अॼोकी कार्रवाई जो हुक्म जारी कंदासीं। मैंने हमेशा पाकिस्तान की खिदमत की है और पाकिस्तान के लिए सियासत में आया था। 9 मई के जो वाकयात हैं उसकी मैं पहले मजम्मत कर चुका हूं और दोबारा मजम्मत करता हूं। काफी सोच विचार के बाद मैंने ये आज फैसला किया है। मुश्किल फैसला था, आसान फैसला नहीं था। मैंने ये फैसला किया है कि मैं सियासत छोड़ दूंगा। जब मैं सियासत छोड़ दूंगा तो फिर तहरीक इंसाफ में भी जो मेरा ओहदा है सिंध की सदारत का, कोर कमेटी के मेंबर का या MNA का, सबसे मैं इस्तीफा देता हूं। PTI सिंध जे सदर अली ज़ैदी पारां पार्टी ऐं सियासत छॾण जो ऐलान। वीडियो बयान में अली ज़ैदी चयो आहे त 9 मई ते जेको कुछ थियो ग़लत थियो। ज़िम्मेवारनि खे सज़ा मिलण घुर्जे। पाक फौज असांजो फ़ख्र आहे, जंहिं सबब ई राचो आराम सां सुम्ही सघंदा आहियूं। PTI सिंध जी सदारत सां गॾु सियासत छॾे रहियो आहियां। रावलपिंडी में GHQ ते हमलो कंदड़ वधीक हिक जवाबदार जी सुञाणप थी वई। विगोड़ी राजा माजिद हुसैन धनियाल जी सुञाणप वीडियो फुटेज जे ज़रिए कई वई। राजा माजिद हुसैन धनियाल PTI उत्तर पंजाब जो सीनियर नायब सदर ऐं लीगल अफेयर जे मर्कज़ी सेक्रेटरी जे उहिदनि ते रहियो आहे। हू GHQ ते हमले खां अॻु मुज़ाहिरो कंदड़नि खे भड़काईंदो रहियो। राजा माजिद हुसैन धनियाल रियासत मुखालिफ़ शदीद नारेबाज़ी ऐं भंडरा में मुख्य किरदार अदा कयो। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट खाते वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठ SMTA बोर्ड जो इजलास। सूबे में ट्रांसपोर्ट इंस्पेक्टर मुक़रर करण, पीपल्स बस सर्विस जे ड्राइवर्स ऐं कंडक्टर्स खे सिख्या ॾियण लाइ स्कूल्स क़ाइम करण जो फ़ैसिलो। शर्जील मेमन चयो आहे त स्कूल में पीपल्स बस सर्विस जे मुलाज़िमनि खे बहितरीन ख़िदमत जी सिख्या ॾिनी वेंदी। गाॾियुनि जी इंस्पेक्शन सां गॾु मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त खे बि यक़ीनी बणायो वेंदो। इमरान सियासी तौर खत्म थी चुको है, पर असां संदसि ज़वाल ते ख़ुशी न मल्हाईंदासीं। इमरान जे करे पाकिस्तानी अवाम जो वॾो नुक़सान थियो आहे। MQM अॻुवाण मुस्तफ़ा कमाल चयो आहे त कराची में बिजली ऐं पाणी नाहे। 15 सालनि खां K4 मंसूबो बि मुकमल न थी सघियो आहे। स्पेन में गुज़िरियल ॾींहुं आयल ॿोॾ पाणी जे तेज़ वहकिरे में लड़ी वियल कार जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ड्राइवर कार खे मोलिना दी सेगुरा रोड तां पार करण जी कोशिश करे रहियो हो त पाणी जी तेज़ वहकिरे सबबि कार लुड़ी वई।